नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोआदम में खबर ॾींदा हलूं त हिसको खिलाफ एहतजाज कंदड़ पाण में ही विड़ी पिया हिक ॿिए खे ॾंडन जो वसकारो। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।